नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। मुख़्तसर हम्दो सना ऐं दुरूद सलात खां बाद अल्लाह ताला जे आख़िरी ऐं प्यारे पैगम्बर जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन जेके ख़ुसूसियतूं ऐं मौजूज़ात अता फ़रमाया उन्हनि में हिकु अहम तरीन ख़ुसूसियत हीअ आहे जो अल्लाह ताला रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे आसमाननि जो सैर करायो जंहिंखे मेराज चइबो आहे। इहो अल्लाह ताला जे प्यारे पैगम्बर जो हिकु मौजूज़ो बि आहे जंहिं ते ईमान वारनि ईमान आंदो ऐं जिन पंहिंजे अकुल खे अॻवान बनायो उन्हनि इन मौजूज़ाती सफ़र जो इनकार कयो। इहा ॻाल्हि नथी अचे पर सैयदुना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿिया जेके सहाबा किराम हुया उहे दीन इस्लाम जे अॻियां पंहिंजे अकुल जो इस्तेमालु न कंदा हुया बल्कि उन्हनि जे ईमान जी तक़ाज़ा हुई त अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी पाक ज़बान मंझां जेका ॻाल्हि निकिरी छो त जेकॾहिं असां गौर ऐं फ़िक्र कंदासीं त इन फ़र्ज़ मौजूद आहे पर असांखे ॾिसणो ई आहे टिनी सफ़र मंझां असांखे कहिड़ा सबक़ मिलनि था। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे हिन मौक़े ते हक़ ऐं सच बयान करणु ऐं असां सभिनि खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए थो। यकीन करणु खपे त अल्लाह रब्बुल आलमीन हर शइ ते क़ादिर आहे। तव्हांजो क़ुरान करीम में अल्लाह ताला जॾहिं इन सफ़र जो ज़िक्र फ़रमायो त लफ़्ज़ सुबहान सां ज़िक्र फ़रमाई जंहिंजी माना इहा आहे त इंसान या बाक़ी जेका मख़लूक आहे उन जे अंदरि त ऐब आहिनि कमज़ोरियूं आहिनि पर अल्लाह जी ज़ात हर ऐब खां हर कमज़ोरी खां पाक आहे। जेका ज़ात हर शइ ते ताक़त रखे थी उन ई ज़ात पंहिंजे बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं सैर करायो। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। अक़ीदत तौहीद जी सम्झाणी जे ख़ातिर रब्बुल आलमीन हिन वाक़े जो बयानु कंदे सभ खां पहिरीं सुबहान जो लफ़्ज़ इस्तेमालु कई। अॼु बि मोमिन मुस्लमान जॾहिं वाक़े मेराज खे ॿुधंदो आहे त चवंदो सुबहान अल्लाह, अल्लाह जी ज़ात पाक आहे, रब्बुल आलमीन इन शइ ते क़ादिर आहे जो पंहिंजे बाने खे ज़मीन तां खणी करे आसमान जो सैर कराए। मुंहिंजा दोस्तो, जहिड़ीअ तरह सां हिन सफ़र मेराज मंझां असांखे अक़ीदत तौहीद जो सबक़ मिले थो साॻी तरह सां असांखे इहो सबक़ मिले थो त शिरक इंतिहाई कमज़ोर अक़ीदो आहे। कंहिं पीर में कंहिं फ़क़ीर जे अंदरि कंहिं बुज़ुर्ग में अहिड़ी का ताक़त कान्हे जो पाण मेराज करे या कंहिंखे मेराज कराए। इन सां बि इहो अक़ीदत तौहीद मज़बूत थिए थो त अल्लाह जी ज़ात खां सवाइ कंहिं ॿिए जे अंदरि इहा ताक़त कान्हे। शिरक जो बि रद्द थिए थो छो त सॼी सारी मख़लूक अल्लाह जे मुक़ाबले में फ़क़ीर आहे, मुहताज आहे ऐं सवाली आहे। इहो ई सबबु आहे अल्लाह जे पैगम्बरनि पंहिंजो पाण खे अल्लाह ताला जे अॻियां फ़क़ीर मुहताज ऐं सवाली करे पेश कयो। सैयदुना मूसा अलैहिस्सलाम जे दुआ जा अल्फाज़ आहिनि रब इन्नी लिमा अनज़लत इलैया
मिन खैरिन फ़क़ीर। या अल्लाह हिन टाइम ते जेका बि तूं मूं ॾांहुं भलाई नाज़िल कंदे आउं उन जो मोहताज आहियां, फ़क़ीर आहियां। जंहिंमां ख़बर पई एॾा वॾा कम कंहिंजा आहिनि, अल्लाह ताला जा आहिनि। एॾा वॾा कम अल्लाह जी ज़ात खां सवाइ ॿियो को करे नथो सघे। तव्हांजो खणी वियो अल्लाह जो नबी छो न हुजे। अक़ीदत तौहीद जो ऐं रद्द शिरक जो असांखे हिन वाक़े मेराज मंझां सबक़ मिली रहियो आहे। असां अॻिते हलंदासीं तव्हां त वधीक असांखे असबाक़ मुतालिक़ मालूमात मिली सघे। हिन सफ़र मेराज मंझां असांखे इहो सबक़ मिले थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह ताला जा ख़ल्क़ियल बाना आहिनि। इहो फ़र्क़ु करणु ज़रूरी आहे। आबिद ऐं महबूद में, ख़ालिक़ ऐं मख़लूक़ जे अंदरि फ़र्क़ु करणु ज़रूरी आहे। हिकिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके गुमराह अक़ीदे वारा आहिनि, जेके ख़ालिक़ ऐं मख़लूक़ खे पाण सां मिलाए छॾींदा आहिनि, आबिद ऐं महबूद खे हिकु करे छॾींदा आहिनि। चयो वेंदो आहे वही जो मुस्तवी अर्शता ख़ुदा होकर उतर पड़ा मदीने में मुस्तफ़ा होकर। माना अहिड़ियूं बेशुमार गुमराहियूं मौजूदु आहिनि। तंहिं करे इन सफ़र मेराज मंझां असांखे इहो सबक़ मिले थो त घुराइण वारो महबूद आहे ऐं जंहिंखे घुरायो वियो उहो अब्द आहे, बानू। अब्द ऐं महबूद में फ़र्क़ु सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ऐं अब्द हिकु अहिड़ी सिफ़त आहे जेका सिफ़त अल्लाह ताला खे पंहिंजे नेक माण्हुनि जे लाइ पसंदि आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन संदसि पैगुंबर मुतालिक़ काफ़ी मक़ामात ते अब्द जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। हिकु मक़ाम ते फरमाई वइन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना। बेशुमार मक़ामात ते अल्लाह ताला संदसि आख़िरी पैगुंबर खे अब्द सॾियो आहे, माना असांजो बानू। ऐं ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजो पाण खे अल्लाह जा बाना सॾाईंदा हुया। अफला अकून अब्दन शकूरा। माना जंहिं रब मूं ते एॾा वॾा अहसान कया आहिनि, नेमतूं कयूं आहिनि, उनजी इबादत करे ऐं उनजो शुक्रगुज़ार बानू बणिजी करे ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। मुंहिंजा दोस्तो, जिते हिकु इंसान खे बाने जे अंदरि ऐं महबूद में फ़र्क़ु रखणो आहे, उते गॾोगॾु असांखे अब्द लफ़्ज़ मंझां इहो सबक़ मिले थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन केॾो वॾो शान अता फरमायो आहे, मक़ाम अता फरमायो आहे, जेको शान ऐं मक़ाम क़ुरान हदीस में ज़िक्र थियल आहे। पर ख़बरदार को मुस्लमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको शान ऐं मक़ाम हासिल आहे, जेके मौजज़ात मिलियल आहिनि, जेके ख़ुसूसियतूं मिलियल आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे प्यारे पैगुंबर जी तारीफ़ जे अंदरि ग़ुलब ऐं वाधारो न करे। जहिड़ीअ तरह अॻियनि माण्हुनि कयो। ईसाईयनि ईसा अलैहिस्सलाम जा जॾहिं मौजज़ा ॾिठा, मौजज़ा कहिड़ा आहिनि? मोयल जेको आहे इंसान खे ज़िंदा करणु, या माउ जे पेट मां आयल अंधो इंसान जेको आहे उन जे अखियुनि ते हथु फिरे त सॼो थी वञे। अहिड़ीअ तरह सां मिटी वञा बूतो ठाहे हुनखे फूके थो त उहो पखी बणिजी वञे। क़ुरान करीम जे अंदरि सैयदुना ईसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा बयान थियल आहिनि। ईसाईयनि ईसा अलैहिस्सलाम जा जॾहिं मौजज़ा ॾिठा त पोइ ईसा अलैहिस्सलाम जी तारीफ़ में अॻियां वधी विया। तव्हांजो चवणु लॻा ईसा त अलाह जो पुटु आहे। हिते असांखे इहो सबक़ मिले थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीफ़ में वाधारो कोन्हे करणु। ख़ुसूसियत तमामु वॾी, शान मक़ाम तमामु वॾो, जो रब्बुल आलमीन ज़मीन खां खणी आसमान जो सैर करायो, सत आसमान ते पहुचाई। पर सबक़ मिले थो त पाण जी तारीफ़ में ग़ुलब ऐं वाधारो कोन्हे करणु। उहा ई तारीफ़ बयानु कड़ी आहे जेका तारीफ़ अल्लाह जे प्यारे पैगुंबर जी क़ुरान हदीस जे अंदरि मौजूदु आहे। मुंहिंजा दोस्तो, इन अब्द लफ़्ज़ मंझां असांखे सबक़ मिले थो त जंहिं अब्द खे अल्लाह रब्बुल आलमीन, जंहिं बाने खे अल्लाह रब्बुल आलमीन आसमान जो सैर करायो, ओ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया जो को बि इंसान इन ख़ुसूसियत में, इन ख़ूबी जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगुंबर सां शरीक थी नथो सघे। केतिरा माण्हू दावा कंदा आहिनि असांजा पीर फ़क़ीर जेके आहिनि उहे बि महराज करे ईंदा आहिनि, आसमान घुमी ईंदा आहिनि। इहो ग़लति आहे, कूड़ी ॻाल्हि आहे। या ख़ुसूसियत या ख़ूबी, इहो मनसब अल्लाह रब्बुल आलमीन सिर्फ़ु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता कयो। तंहिं करे असांखे अक़ीदो रखणो आहे त जहिड़ीअ तरह
अल्लाह रब्बुल आलमीन जे सिफ़तन में कोई शरीक कोने। साॻी तरह अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुसूसियतन में कोई शरीक ऐं भाईवार कोने। मुंहिंजा दोस्तो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन आसमाननि जो सैर करायो। पाण जिते मोहम्मद बिन अब्दुल्लाह आहिनि उते पाण मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला इन सफ़र मेराज जो ज़िक्र सूरह नजम में फरमायो ऐं उन जे अंदरि इहो तज़किरो फरमाई त जंहिं हस्ती खे मूं आसमाननि जो सैर करायो उहा हस्ती का मामूली हस्ती न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह नजम जे अंदरि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 3 उज़वनि जे पाकाई जो ज़िक्र कयो। जंहिं उस हस्ती खे मूं आसमान जो सैर करायो आहे त इंसान जिस्म मां रूह घुरायो वियो आहे, पर उन जे 3 उज़वनि जो अल्लाह ख़ासि ज़िक्र कयो आहे। उहे 3 उज़वा कहिड़ा आहिनि? फरमाई उन हस्ती जी ज़बान पाक आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। इहा का मामूली हस्ती न आहे। इन जे ज़बान मज़ा जेका ॻाल्हि निकिरंदी आहे उहा वही हूंदी आहे। माना रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान खे पाक करार ॾिनो। अखियुनि जो ज़िक्र कई साॻी सूरह मुबारका में मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आसमाननि ते जेके शयूं ॾसियूं वयूं, अखियुनि मुबारकनि उन्हनि शयुनि खे ॾिठो, अखियूं मुबारक अॻियां कोन वधियूं, न थिड़ियूं आहिनि, हटियूं आहिनि ऐं न अॻियां वधियूं आहिनि। माना एतिरे क़दुरु पाक ऐं मुबारक अखियूं आहिनि जो जेका शइ ॾसी वई उन ई शइ खे उन अखियुनि ॾिठो। अल्लाह ताला हिन आयत शरीफ़ में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जे पाकाई ज़िक्र फरमायो। क्यों कहिड़ो उज़वो आहे? क्यों उज़वो दिलि आहे। इन सूरत में फरमाई त मा कज़बल फुआदु मा रआ। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक अखियुनि जेके जेके शयूं ॾिठियूं आसमान ते यानी अज़ीम सफ़र जे अंदरि, दिलि उन्हनि शयुनि जी तस्दीक कई। माना अल्लाह ताला दिलि जहिड़े अज़ीम उज़वे जी पाकाई बयान कई। असां चई सघूं था त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अखियूं बि पाक आहिनि, ज़बान बि पाक आहे, दिलि बि पाक। अल्लाह ताला सफ़र मेराज खे बयान कंदे संस पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि ख़ासि उज़वनि जे पाकाई जो ज़िक्र कयो। इन में इहा सम्झाणी मौजूदु आहे त इन हस्ती जी ॻाल्हि बि पाक आहे। जेका हस्ती अखियुनि सां ॾिसी आई, दिलि उन शइ जी तस्दीक कई, ज़बान जेकी कुझु ॻाल्हाए थी उहा पाक ऐं वही हक़ आहे। तव्हांखे उन जी ॻाल्हि में शक कोन्हे कयो। जॾहिं उन जूं अखियूं पाक आहिनि, दिलि पाक आहे, ज़बान पाक आहे त उन जी ॻाल्हि में तव्हांखे ज़रे बराबरि शक न आहे करो। मुंहिंजा दोस्तो, सफ़र मेराज मज़ा असांखे हिकु अक़ीदे जो सबक़ मिले थो ऐं उहो सबक़ कहिड़ो आहे त दुनिया जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾिसी नथो सघिजे। जेकॾहिं दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾिसी सघिजे हा त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह ताला खे इन सफ़र मेराज में ॾिसी सघनि हा। लेकिन क़ुरान हदीस जे दलाइल मञा इहा ॻाल्हि साबित आहे त अल्लाह जी ज़ात खे दुनिया में ॾिसी नथो सघिजे। तव्हांजो अल्लाह जे प्यारे पैगंबर सैयदुना मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो कलाम ॿुधो। अल्लाह जो कलाम असां ॿुधंदा पिया आहियूं। इमाम मस्जिद जो जेको आहे जॾहिं जहरी निमाज़नि में क़ुरान करीम पढ़ंदो आहे, कलाम कंहिंजो आहे? रब्बुल आलमीन जो आहे। लेकिन आवाज़ कंहिंजो आहे? कारी साहब जो। कलाम रब्बुल आलमीन जो। मूसा अलैहिस्सलाम मक़ाम तूर ते जेको अल्लाह ताला जो कलाम ॿुधो, वो कलाम रब्बुल आलमीन जो, आवाज़ रब्बुल आलमीन। इहो फ़र्क़ु। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम रब्बुल आलमीन जे आवाज़ में ॿुधो, छो त अहल सुन्नत जो अक़ीदो आहे अल्लाह जो कलाम आवाज़ सां आहे, अल्लाह जो कलाम अल्फाज़ सां आहे। कलाम कलाम नफ़्सी न आहे बल्कि अल्फाज़ सां आहे। मूसा अलैहिस्सलाम जे दिलि में अल्लाह ताला दिलाई मोहब्बत वधी वई। कलाम रब्बुल आलमीन जो, आवाज़ रब्बुल आलमीन जो। त सवाल कयईं, ए मुंहिंजा रब, आउं तोखे ॾिसणु चाहियां थो। अल्लाह ताला फरमायो, लन तरानी, ए मूसा
तूं मूंखे हरगिज़ ॾिसी नथो सघीं। ऐं फरमायईं आउं पंहिंजी तजल्ली तूर जबल ते रखां थो, जेकॾहिं उहो टिकी वियो पंहिंजी जॻह ते त तूं मूंखे ॾिसी सघंदे, ॿी सूरत में ॾिसी कोन थो सघीं। क़ुर में तफ़सील मौजूदु आहे। अलाह ताला पंहिंजी तजल्ली तूर जबल ते किराई, मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो। इन आयतनि में इहो सबक़ मौजूदु आहे त अल्लाह जे नबी जे अखियुनि में दुनिया जे अंदरि इहा ताक़त न आहे जो अल्लाह ताला खे ॾिसी सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज वारी राति अल्लाह ताला खे ॾिठो न आहे। सही मुस्लिम में हदीस आहे, उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला बयान फरमाए थी त जेको तोखे चवे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज वारी राति अल्लाह ताला खे ॾिठो, उन ई कूड़ हयो जंहिंमां ख़बर पई उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो इहो अक़ीदो आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज वारी राति अल्लाह खे कोन्हे ॾिठो। असांजा सादा मुस्लमान वरी हिते सवाल उथारींदा आहिनि त जेकॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज वारी राति अल्लाह ताला खे कोन्हे ॾिठो, पोइ अल्लाह साईं घुरायो छाजे लाइ? जेकॾहिं महिमान खे घुरायो वेंदो आहे त उन सां मुलाक़ात कई वेंदी आहे, जेकॾहिं मुलाक़ात ई न थी पोइ घुराइण जो कहिड़ो फ़ाइदो? उनजो जवाबु हीअ आहे फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल, हे त दुनिया जा मिसाल आहिनि जो तव्हां अल्लाह ते फिट कयो था। अल्लाह ते तव्हांखे दुनिया जा मिसाल फिट न आहिनि करणा। क़ुर हिकमत बयानु कई, क़ुर असुल सबब बयानु कयो त असां पंहिंजे बाने खे इहो सैर छो करायो। अल्लाह ताला इन सफ़र जो ज़िक्र क़ुर करीम जे अंदरि ॿिनि मक़ामनि ते कयो आहे। सूरह बनी इसराईल में जेको बयानु फरमाई उहो ज़मीनी सफ़र जो ज़िक्र आहे, यानी मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं जो सफ़र। ऐं सूरह नजम जे अंदरि मस्जिद अक़सा खां सतना आसमान जे सैर जो ज़िक्र आहे। ॿिन्ही सूरतनि जे अंदरि तव्हां खोले करे क़ुर ॾिसो, अल्लाह रब्बुल आलमीन इन्ही सफ़र जो मक़सदु बयानु फरमायो। मक़सदु छा आहे? असां त पंहिंजे ज़हन सां सोचूं था त छो घुरायो वियो। असांजो मुस्लमान सम्झे थो त मुलाक़ात लाइ घुरायो वियो, लेकिन क़ुर करीम छा थो बयानु करे? ले नूरयहू मिन आयातिनल कुबरा, असां इन लाइ सैर करायो तां त असां पंहिंजे बाने खे वॾियूं वॾियूं निशानियूं ॾिसियूं। ऐं सूरह नजम में फरमाई लक़द रआ मिन आयात रब्बिहिल कुबरा, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन सफ़र जे अंदरि अल्लाह ताला जूं वॾियूं वॾियूं निशानियूं ॾिठियूं। तंहिं करे असांखे इहो अक़ीदे जो सबक़ हासिल करणो आहे त दुनिया जे अंदरि का बि अखि अल्लाह ताला खे ॾिसी नथी सघे। क़ुर करीम में बेशुमार दलील मौजूदु आहिनि। हा अलबत जन्नत वारी ज़िंदगी में अहल जन्नत जेके आहिनि उहे अल्लाह ताला जो दीदार करे सघंदा, अल्लाह ताला खे ॾिसी सघंदा। हिकिड़ा बिदती गिरोह आहिनि जिन जो अक़ीदो आहे त जन्नती इंसान बि जन्नत में अल्लाह खे ॾिसी कोन सघंदा, लेकिन इहो अक़ीदो क़ुर हदीस जे ख़िलाफ़। सही अक़ीदो हीअ आहे त जन्नती इंसान जन्नत वारी ज़िंदगी में अल्लाह ताला खे ॾिसी सघंदा। क़ुर करीम अल्लाह ने फरमायो वजूह यौमइज़िन नाज़िरा इला रब्बिहा नाज़िरा, केतिरा चेहरा क़यामत वारे ॾींहुं तरो ताज़ा ऐं ख़ुशि हूंदा ऐं पंहिंजे रब ॾांहुं ॾिसंदड़ हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत वारी ज़िंदगी में जेके जन्नती इंसान आहिनि उन्हनि जे अखियुनि जे अंदरि या सलाहियत ऐं ताक़त पैदा कंदो, उहो रब्बुल आलमीन जो दीदार करे सघंदा। लेकिन दुनिया जी जेका अखि आहे इन में ताक़त ई कान्हे जो अल्लाह खे ॾिसी सघे। तंहिं करे असांखे इहो सबक़ हासिल करणु खपे, अक़ीदो बनाइणु खपे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज वारी राति अल्लाह खे कोन्हे ॾिठो। पर केतिरा असां जुरतमंद मुस्लमान आहिनि जेके चई ॾींदा आहिनि त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जुतियुनि समेत अर्श ते पहुता। हालांकि केॾी वॾी गुस्ताखी आहे। अर्श ते मुस्तवी हुजण सिफ़त कंहिंजी आहे? अल्लाह ताला जी। अर रहमानो अलल अर्श इस्तवा, अर्श ते मुस्तवी हुजण रहमान जी सिफ़त आहे ऐं रहमान जी सिफ़त में को ॿियो शरीक थी नथो सघे। जेकॾहिं तूं चवीं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज वारी राति अर्श ते जुती समेत विया त अल्लाह जी ज़ात सां जी सिफ़त सां अल्लाह जे प्यारे पैगंबर खे मिलाए छॾ। तंहिं करे इहो फ़र्क़ु रखणु लाज़िम आहे। जॾहिं असां क़ुर हदीस जो मुतालो कंदासीं त असांखे ख़बर पवंदी इन सफ़र मेराज मां असांखे केतिरा अक़ीदे जा ऐं केतिरा अमल जा सबक़ मिली रहिया आहिनि।
पर जेकॾहिं हिकु इंसान क़ुर ऐं सही हदीस जो मुतालो न कंदो त पोइ गुमराही वारियूं ॻाल्हियूं कंदो। रजब जो महीनो अचे पियो, केतिरा ई प्रोग्राम थींदा, उन प्रोग्रामनि जे अंदरि मौज़ू ऐं मन ग़लति रिवायतूं पेश कयूं वेंदियूं, ग़लति अक़ीदा पेश कया वेंदा, सफ़र महराज बयानु कंदे शिरके ॻाल्हियूं पेश कयूं वेंदियूं। तंहिं करे हिन स्टेज तां उहा ई ॻाल्हि थींदी जेका क़ुर ऐं सही हदीस वञा साबित। मुंहिंजा दोस्तो, सफ़र महराज मंझां असांखे इहो सबक़ु मिले थो त 5 वक़्ती निमाज़ जी वॾी अहमियत आहे। छो त अल्लाह रब्बुल आलमीन ॿिया अहकामात संस पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कंदो रहियो, ज़मीन ते पाण मौजूद हुया, पर जॾहिं वारी आई 5 वक़्ती निमाज़ जे फर्ज़ियत जी, अल्लाह रब्बुल आलमीन संस पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आसमाननि जो सैर करायो। 17 आसमान ते पाण पहुता। सही मुस्लिम जी हदीस आहे, मुस्तवा नाले जॻह ते पहुतुसि, जिते आऊं कलमनि जी फेर घेर ॿुधी रहियो हुयुसि। अल्लाह जा मलाइक जेके कलम घुमाए रहिया हुया, हरकतां ॿुधी रहियो हुयुसि। ॿियूं खोड़ सारियूं शयूं पाण ॾिठूं। सिदरतुल मुंतहा ते पहुता। अहिड़ीअ तरह सां हज़रत जिब्रील खे असल शिकिल में ॾिठूं। अल्लाह जे अंबिया सां पाण जी मुलाक़ात थी, पर ख़ासि करे अल्लाह रब्बुल आलमीन हिन सफ़र महराज जे अंदरि जेको पाण ते वही नाज़िल फरमाई, जेको तोहफ़ो अता फरमायो, उहो तोहफ़ो निमाज़ जो। पहिरियों हुकुम जारी कयईं, तुंहिंजे उम्मत ते राति ऐं ॾींहं में 50 निमाज़ूं फ़र्ज़ आहिनि। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो हुकुम खणी करे हेठि लहनि था। सैयदना मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। सैयदना मूसा अलैहिस्सलाम पाण खां सवाल कयो, अल्लाह जे रसूल, अल्लाह ताला तव्हां ते, तव्हांजी उम्मत ते राति ॾींहं में केतिरी निमाज़ फ़र्ज़ कई? पाण फरमायूं, अल्लाह ताला 50 निमाज़ूं फ़र्ज़ कयूं राति ऐं ॾींहं जे अंदरि। सैयदना मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, अल्लाह जे रसूल, मूं बि माण्हुनि खे आज़मायो आहे, माण्हू राति ॾींहं जे अंदरि 50 निमाज़ूं पढ़ी कोन सघंदा। तव्हां अल्लाह ताला खां हलकाइण जो सवाल कयो त 50 निमाज़नि में हलकाइण थी वञे। हदीस तफ़सीली मौजूदु आहे सही बुखारी ॿियनि किताबनि जे अंदरि। पाण बार बार अल्लाह जे अॻियां दरख़्वास्त रखंदा विया, तव्हांजो 50 निमाज़नि मंझां अल्लाह ताला राति ॾींहं जे अंदरि 5 निमाज़नि जो ऐलान कयो। ऐं गॾोगॾु फरमाई, हे खमसुन व हे खमसून ला युबद्दल क़ौलु लदई। ये राति ॾींहं में तुंहिंजी उम्मत ते 5 निमाज़ूं फ़र्ज़ आहिनि, पर जेको माण्हू राति ॾींहं जे अंदरि 5 निमाज़ूं पढ़ंदो, नामे अमाल जे अंदरि 5 निमाज़ूं न 50 लिखियूं वेंदियूं। छो मूं वटि ॻाल्हि तब्दील कोन्हे थी। हिन उम्मत मोहम्मद जो शरफ़ आहे जो अमल थोरो सवाब ज़्यादा। हीअ उम्मत राति ॾींहं में 5 निमाज़ूं अदा करे थी, लेकिन नामे अमाल में 50 निमाज़ूं लिखियूं वञनि थियूं। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो हिन दौर जो मुस्लमान 27 रजब ते जलसो मुनक़िद कंदो आहे ऐं महराज मल्हाइण जी कोशिशि कंदो आहे। सॼी राति प्यारे पैगम्बर जी सीरत खे बयानु कयो वेंदो आहे पंहिंजे मौक़फ़ मुताबिक़। लेकिन इहे माण्हू जेके राति में वॾा इज्तिमा कंदा आहिनि, फजर निमाज़ जमात में ग़ाइब हूंदा आहिनि। सॼी राति सफ़र महराज बयानु थियो, लेकिन सफ़र महराज जो तोहफ़ो आहे निमाज़ जी शिकिल में, उन जी अहमियत उन्हनि वटि कोन्हे। तव्हांजो सॼी राति जलसो करे सुम्ही पवंदा आहिनि ऐं फजर निमाज़ बाद जमात कोन पढ़ंदा आहिनि। ऐं आम असांजो मुस्लमान जेको आहे, जेको निमाज़ी आहे, जमात सां निमाज़ पढ़ंदो आहे, पर उन वटि फजर निमाज़ जी अहमियत कोन्हे। खोड़ सारा असांजा दोस्त आहिनि जेके जमात सां निमाज़ पढ़ंदा आहिनि, 4 निमाज़ूं पढ़ंदा ऐं फजर निमाज़ में ग़ाइब हूंदा आहिनि। तोखे ख़बर कान्हे ती निमाज़ महराज जो तोहफ़ो आहे ऐं 5 निमाज़नि मां अहम तरीन निमाज़ फजर निमाज़ आहे। क़ुरान करीम में फरमाई, व क़ुरआन अल फजर इन क़ुरआन अल फजर कान मशहूदा। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फजर जी निमाज़ खे क़ुरान सॾियो आहे, छो त फजर जी निमाज़ में जेको क़ुरान करीम पढ़ियो वञे थो, उनजी अहमियत तमामु वॾी आहे। फरमाई, उन क़ुरान खे ॿुधण जे लाइ अल्लाह जा मलाइक हेठि लही ईंदा आहिनि। सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह रब्बुल आलमीन मलाइकनि जी जमात जी ड्यूटी लॻाई आहे, जेका जमात फजर जे टाइम ते ज़मीन ते लहंदी आहे, विचीं जे टाइम ते मथे चढ़ंदी आहे। वरी ॿी जमात मलाइकनि जी विचीं जे टाइम ते ज़मीन ते लहंदी आहे, फजर जे टाइम ते मथे चढ़ंदी आहे। इन मलाइकनि जी ड्यूटी छा आहे? तव्हां ॾिसो, चेक करियो। कंहिंखे ॾिसो? बेनिमाज़नि खे न, निमाज़नि खे ॾिसो, चेक करियो। ऐं जॾहिं मथे चढ़ंदा आहिनि, अल्लाह ताला खां सवाल कंदो आहे,
हालांकि अल्लाह ताला खे मालूम आहे त मुंहिंजा पाण ज़मीन ते छा पिया कनि, पर इन में ख़बर पवे थी त अल्लाह ताला जे नज़दीक इन विची निमाज़ ऐं फज्र निमाज़ जी कहिड़ी अहिड़ी अहमियत आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे निमाज़ी बाननि ते मलाइकनि जी हिकु जमात खे गवाह ऐं शाहिद बणाइण चाहे थो। अल्लाह सवाल कंदो आहे, तव्हां विया ज़मीन ते, मथे चढ़िया, कई फ़तरकुम इबादी, तव्हां मुंहिंजे बाननि खे कहिड़े हाल में पातो। रब्बुल आलमीन निमाज़िन खे पंहिंजा बाना सॾे, जेके मुंहिंजा बाना आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़े हाल में पातो। हाणे जेके माण्हू फजर में सुता पिया आहिनि उन्हनि जो ज़िक्र कोन्हे, जेके विची नमाज़ जे टाइम ते पंहिंजे कारोबार जे अंदरि आहिनि उन्हनि जो ज़िक्र कोन्हे। रब्बुल आलमीन जे सवाल में ज़िक्र उन्हनि बाननि जो आहे जेके विची नमाज़ में ऐं फजर नमाज़ में शामिल आहिनि, ऐं मलाइकनि जो जवाबु उन्हनि माण्हुनि जे हक़ में आहे। मलाइक छा चवंदा आहिनि, अतैनाहुम वहुम युसल्लून तरकनाहुम वहुम युसल्लून। रब्बुल आलमीन असां ज़मीन ते लथासूं, तुंहिंजा निमाज़ी बाना निमाज़ में हुया, असां मथे चढ़ियासूं थे, तुंहिंजा निमाज़ी बाना निमाज़ जे अंदरि हुया। त जेकॾहिं तूं चाहीं थो त मुंहिंजो सफ़र मेराज ते ईमान आहे ऐं इन ईमान जे करे मुंहिंजे दिलि में अल्लाह जे प्यारे पैगंबर लाइ मुहबत आहे, त पोइ तोखे 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़णी पवंदी। छो त इहा निमाज़ मेराज जे सफ़र जो तोहफ़ो, जेके निमाज़ नथो पढ़ी, जमाती पाबंदी नथो करी, त तो वटि इन सफ़र मेराज जी अहमियत आहे। मुंहिंजा दोस्तो, सफ़र मेराज मंझां असांखे इहो सबक़ मिले थो त जेका वही आहे उन जी अहमियत तमामु वॾी आहे, वही जी अहमियत तमामु वॾी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह नजम जे अंदरि जो ज़िक्र कयो आहे, उन सूरह नजम जे आयात में हिकु आयत मौजूदु आहे, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। पैगंबर जेके ॻाल्हि कंदो आहे उहा वही हूंदी आहे। साॻी सूरह मुबारक में फरमाई, वाओहा इला अब्दिही मा औहा, वही जो ज़िक्र आहे। हिन सफ़र जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन वही जो ज़िक्र फरमायो। असां क़ुरान करीम खे सही माना में गौर सां पढ़ण लाइ तयारु कोन आहियूं, तॾहिं हिकु ई सफ़र मुबारक जे अंदरि ऐं हिकु ई सूरह मुबारक सूरह नजम आहे, उन जे अंदरि असांजे लाइ केॾियूं वॾियूं नसीहतूं मौजूदु आहिनि। वही जी तमामु वॾी अहमियत आहे। वही क़ुरान करीम जी शिकिल में जेके वही मतरू चइबो आहे, जंहिंजी तलावत कई वेंदी आहे, ॿी वही हदीस मुबारक जी शिकिल में जंहिंखे वही गैर मतरू चइबो। जेके सफ़र मेराज ते ईमान आहे त पोइ असांखे घुर्जे त असां अल्लाह ताला जी नाज़िल कयल वही खे अहमियत ॾियूं। जंहिं हस्ती खे आसमान ते घुरायो वियो आहे, उन हस्ती ऐं आम इंसान में जेको फ़र्क़ु आहे उहो वही जो फ़र्क़ु आहे। क़ुरान करीम जी सूरह कहफ़ जे आख़िर में फरमाई, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया। ए मुंहिंजा पैगंबर, तव्हां ऐलान करियो, आउं तव्हां वांगुरु हिकु इंसान आहियां, मूंखे इंसाननि वारियूं ज़रूरतूं आहिनि, पर मूं ऐं तव्हां जे अंदरि हिकु फ़र्क़ु आहे, ऐं उहो फ़र्क़ु कहिड़ो आहे, मूं ॾांहुं वही कई वञे थी, तव्हां ॾांहुं वही कोन थी कई वञे। मगर अफ़सोस ऐं ॻाल्हि करणी पवे थी त अल्लाह रब्बुल आलमीन जेको बुनियादी फ़र्क़ु बयानु कयो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आम माण्हुनि जे विच में, उहो फ़र्क़ु असां सम्झण लाइ तयारु कोन्हे, बल्कि मुस्लमान जे हिकिड़े गिरोह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बशर यानी इंसान मञण जो बि इनकार करे छॾियो। हालांकि क़ुरान हदीस जे अंदरि बेशुमार दलाइल मौजूदु आहिनि त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंसान आहिनि, पंहिंजा माउ ऐं पीउ आहिनि, पाण जूं घरवारियूं आहिनि, पाण जो औलाद आहे। सहाबा जो अक़ीदो आहे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंसान आहिनि। उम्महातुल मोमिनीन जो अक़ीदो आहे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंसान आहिनि। अल्लाह ताला जे नबीअनि जो अक़ीदो आहे त मुहम्मद रसूलुल्लाह इंसान। तव्हां पढ़ो सही बुखारी में हदीस मेराज, जॾहिं पाण जी मुलाक़ात आसमाननि ते सैयदुना ईसा अलैहिस्सलाम ऐं सैयदुना मूसा अलैहिस्सलाम सां थिए थी, त उहे भलीकार कंदे कीअं चवनि था, कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कनि था, चवनि था मरहबन बिन नबी साले वल अख साले, नेक नबी ऐं नेक भाउ जे लाइ भलीकार, नेक भाउ पिया चवनि। माना अल्लाह जा नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाउ सरीनि पिया। सैयदुना इब्राहिम अलैहिस्सलाम सैयदुना आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी त उहे चवनि पिया मरहबन बिल इब्न साले, नेक पुट जे लाइ भलीकार। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम सैयदना आदम अलैहिस्सलाम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नेक पुट सरीनि पिया।
जंहिंमां ख़बर पई त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंसान आहिनि, इंसाननि जी जेके ज़रूरतूं आहिनि उहे सभु पाण खे लाहिक़ हुयूं। अलबत हिकिड़ो फ़र्क़ु ज़रूरु आहे, ऐं वॾो फ़र्क़ु आहे। उहो फ़र्क़ु हीअ आहे, पाण ॾांहुं वही नाज़ कई वई थिए, कंहिं बि इंसान ॾांहुं वही नाज़ कोन थी कई वञे। इन वही जी अहमियत तमामु वॾी आहे। वही क़ुर करीम जी शिकिल में हुजे या वही हदीस रसूल जी शिकिल में हुजे, मगर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो मुस्लमान जेको फ़िरक़नि में तक़सीम थी वियो, नतीजतन केतिरा फ़िरक़ा मुस्लमान में थी विया। हिकु अहिड़ो फ़िरक़ो मौजूदु आहे जेको क़ुर खे दलील सम्झे थो, लेकिन हदीस रसूल खे दलील मञण लाइ तयारु कोन्हे। हालांकि क़ुर बि वही आहे, हदीस रसूल बि वही आहे। जहिड़ीअ तरह सां हिकु इंसान जेकॾहिं क़ुर करीम जो इनकार कंदो, दार इस्लाम में रही कोन सघंदो, अहिड़ीअ तरह सां हदीस जो इनकार जेकॾहिं को माण्हू करे थो त दार इस्लाम में कीअं रही सघंदो। बल्कि हदीस जो इनकारी इंसान जेको आहे उहो क़ुर करीम ते अमल करे सघे ई कोन थो। तंहिं करे असांखे सफ़र महराज मंझां इहो सबक़ हासिल करिणो आहे त जंहिं हस्ती खे अल्लाह रब्बुल आलमीन आसमाननि ते घुरायो, रब्बुल आलमीन उन ते पंहिंजी वही नाज़िल कई, क़ुर जी शिकिल में या हदीस जी शिकिल में। इहो ई सबबु आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु यहूद कबीले सां मुक़ाबिलो कंदे उन्हनि जे सावनि वणनि खे कटण जो हुकुम ॾिनो। इन मौक़े ते मदीना शहर जे अंदरि जेके मुनाफ़िक़ हुया ऐं यहूदी हुया, उन्हनि एतिराज़ कयो ऐं चवण लॻा त जेकॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो सचो रसूल हुजे हा त इहे सावा वण कटण जो हुकुम न ॾे हा। कंहिं एतिराज़ कयो? मुनाफ़िक़नि यहूदियनि। अल्लाह रब्बुल आलमीन इन एतिराज़ जो जवाबु क़ुर करीम नाज़िल कयो ऐं फरमायईं, मा क़तअतुम मिन लीनतिन औ तरक्तुमूहा क़ाइमतन अला उसूलिहा फबिइज़्निल्लाह। तव्हां खजी जो जेको वण कटियो ऐं जंहिं वण खे तव्हां छॾियो, इहो कमु तव्हां अल्लाह जे हुकुम सां कयो। क़ुर जा हाफ़िज़ मौजूदु आहिनि, क़ुर जा 30 हिसे वारा मौजूदु आहिनि। क़ुर में कहिड़ी जॻह ते लिखियलु आहे त फलां वण कटियो, फलां वण छॾियो? किथे बि आहे? हुकुम कंहिं ॾिनो? मोहम्मद साहब ने पाक ज़बान ॾिनो, इहे वण कटियो, इहे छॾे ॾियो। लेकिन अल्लाह छा फरमायो? जिन वण खे तव्हां कटियो ऐं जिन वण खे तव्हां छॾे ॾिनो, इहो तव्हां अल्लाह जे हुकुम सां कयो। तंहिं करे जहिड़ीअ तरह क़ुर करीम वही आहे, साॻी तरह हदीस मुबारक जेका आहे उहा वही इलाही आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे मुबारक हदीस खे किताबुल्लाह सॾियो। जीअं सही बुखारी में हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां हिकु फ़ैसिलो आयो, हिकु नौजवान खां ज़िना जहिड़ो अमल थी वञे थो ऐं उहो शादीशुदा कोन हुयो। हाणे पाण फ़ैसिलो ॾींदे फरमाइण लॻा, वल्लाहि लअक़ज़ियन्न बैनकुमा बिकिताबिल्लाह। अल्लाह जी कसम, आउं तव्हांजे अंदरि अल्लाह ताला जे किताब मुताबिक़ फ़ैसिलो कंदुसि। हाणे फ़ैसिलो कीअं ॾिनऊं? पाण फरमाइण लॻा, ही नौजवान जंहिंखां ज़िना जहिड़ो अमल थियो आहे, इन जी सज़ा हीअ आहे 100 कोड़ा हिनखे लॻाया वेंदा ऐं 1 साल जी जलावतनी। 1 साल जी जलावतनी मुल्क बदिरी आहे, पंहिंजे मुल्क मंझां शहर मंझां हिनखे ॿाहिरि कढी छॾियो, जलावतन करे छॾियो। क़ुर करीम में गैर शादीशुदा ज़ानी जे लाइ 100 कोड़नि जो ज़िक्र आहे, लेकिन 1 साल जी जलावतन जो ज़िक्र क़ुर करीम जे 30 सिपाहनि मंझां कंहिं बि जॻह ते कोन्हे। लेकिन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण लॻा, वल्लाहि लअक़ज़ियन्न बैनकुमा बिकिताबिल्लाह। अल्लाह जी कसम, आउं तव्हांजे अंदरि अल्लाह जे किताब मुताबिक़ फ़ैसिलो कंदुसि। जंहिंमां ख़बर पई जेको फ़ैसिलो हदीस रसूल जो आहे उहो अल्लाह जी किताब जो फ़ैसिलो आहे। हिते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस खे किताबुल्लाह सॾियो। तंहिं करे क़ुर हदीस जे अंदरि इन एतबार सां फ़र्क़ु कोन्हे करणो त हीअ ॻाल्हि क़ुर जी आहे, हीअ ॻाल्हि हदीस जी आहे। क़ुर जी ॻाल्हि मञणी आहे, हदीस जी ॻाल्हि ॿिए नंबर ते असांजी मर्ज़ी, मञूं या न मञूं। वही जी अहमियत। मुंहिंजा दोस्तो, सफ़र महराज जे हवाले सां इहे चंद सबक़ जेके आहिनि मूं तव्हांजे साम्हूं रखिया। असांखे घुरिजे त असां इन्हनि सबक़नि ते गौर ऐं फ़िक्र करियूं, अक़ीदे जो ऐं अमल जो सबक़ हासिल करण जी कोशिशि करियूं। पर उनजे बरख़िलाफ़ असांजो मुस्लमान छा कंदो आहे? महराज जे सफ़र खे मल्हाइण जी कोशिशि कंदो। महराज मल्हाईंदा आहिनि, हालांकि सफ़र महराज ते ईमान आणणो। सफ़र महराज छा करिणो आहे? ईमान आणणो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 21 साल महराज ते विया,
पर 20 साल पाण उन रात के मल्हायो कोन्हे। 30 साल रात के मल्हायो कोन्हे। असांजो मुस्लमान जेको दावा करे थो त मूंखे अल्लाह जे रसूल सां मोहब्बत आहे, उहो इहो ॾिहाड़ो मल्हाइण जी कोशिशि करे थो। सिर्फ़ु मल्हाइण जी कोशिशि कोन थो करे, बल्कि 27 रजब खे ईद जी राति सम्झे थो ऐं ईंदड़ ॾींहुं जेको आहे उन ते रोज़ो रखंदो आहे। ऐं मौज़ू ऐं मन घणत रिवायतूं अवाम जे अॻियां पेश कयूं वेंदियूं आहिनि। दादा 27 रजब ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु जे मेराज ते विया आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इहा तारीख़ कन्फर्म आहे ई कोन, मुतयन तारीख़ कोन्हे। ऐं चवनि था त इन राति में असांखे ईद करणी आहे ऐं ख़ुशी करणी आहे, सुठा ताम तयारु करणा आहिनि ऐं ईंदड़ जेको ॾींहुं आहे उन ई में रोज़ो रखणो। उन रोज़े जो सवाबु 1000 रोज़नि जे बराबरि कयो वेंदो। अजीब ॻाल्हि आहे, दीन इस्लाम में अॻु में रोज़ो बाद में ईद आहे। दीन इस्लाम जे अंदरि अॻु में ईद बाद में रोज़ो कोन्हे। पर जेका शइ घड़ी वेंदी आहे उन जी शिकिल इहा ई थींदी आहे जो हदीस रसूल जी दीन जी उन मुखालफ़त हूंदी आहे। अॻु में ईद बाद में रोज़ो कयो वेंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, इन क़िस्म जी जेका बिदत आहे उहा जाहिल तबिको कंदो आहे, जंहिंखे क़ुर हदीस जी ॼाण कोन्हे, उनखे ख़बर कोन्हे त सफ़र मेराज जी हक़ीक़त छा आहे। इन सफ़र मेराज ते असांखे ईमान आणणो आहे, यकीन करणो आहे त अल्लाह जे रसूल सां खे अल्लाह ताला अहिड़ो अज़ीम सफ़र करायो, उन मां सबक़ हासिल करणा आहिनि। इहा राति मल्हाइणी कोन्हे। नतीजतन जॾहिं राति मल्हाई वेंदी आहे ऐं जेके तकरीरूं कयूं वेंदियूं आहिनि, उन तकरीरनि जे अंदरि मौज़ू ऐं मन घणत रिवायतूं पेश कयूं वेंदियूं आहिनि। इहा बिदती ईजाद आहे इन राति खे मल्हाइण। यकीन ॼाणो, दीन इस्लाम जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन सुन्नत जी अहमियत रखी आहे, बिदत जो रद्द कयो आहे। तौहीद जी अहमियत आहे, शिरक जो रद्द आहे। मुस्लमान खे सुन्नत ते अमल करणो आहे ऐं पंहिंजो पाण खे बिदत खां बचाइणो। बिदत हर उन अमल खे चइबो आहे जेको इंसान नेकी सम्झंदे, सवाब सम्झंदे करे, लेकिन अल्लाह जे प्यारे पैगंबर उहो अमल कयो ई न हुजे, पाण उहो अमल न कयो हुजे, पाण ॾसियो ई कोन्हे। जेको अमल न अल्लाह जे रसूल सां कयो आहे, न पाण ॾसियो आहे, उहो दीन थी सघे ई कोन। ऐं ख़ासि तौर ते जंहिं दौर जे अंदरि असां मौजूदु आहियूं, इहो दौर फितननि ऐं गुमराहियुनि जो दौर आहे। जंहिं दौर जे अंदरि शिरक खे सरेआम बयानु कयो वञे थो, बिदअत बयानु कंदे फ़ख्र कयो वञे थो, गुमराही पेश कई वेंदी आहे। हिकु अहिड़ी ॻाल्हि जेका सरासर क़ुर हदीस जे ख़िलाफ़ हूंदी आहे, मुआशरे अॻियां पेश कई वेंदी आहे। इल्हाद ऐं बेदीनी खे रवाज ॾिनो वेंदो आहे। असांजे फ़र्ज़ ऐं लाज़िम आहे त असांजे दौर में तहक़ीक़ात करियूं, सुन्नत ते अमल करियूं ऐं पंहिंजो पाण खे बिदअतनि खां बचायूं। सहाबी सैयदुना हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आख़िरी दौर जे फितननि जा सवाल कंदो हुयो त आख़िरी दौर जा कहिड़ा कहिड़ा फितना आहिनि। हिकु हदीस में सैयदुना हुज़ैफ़ा सवाल कयो, अल्लाह जे रसूल, तव्हांजे अचण सां दुनिया में ख़ैर ऐं भलाई अची वई, छा इन खां पोइ दुनिया जे अंदरि कोई शर ऐं ख़राबी अचणी आहे? पाण फरमाइण लॻा, हा। उहा कहिड़ी ख़राबी आहे? पाण फरमाइण लॻा, अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके मुंहिंजे सुन्नतनि खे, मुंहिंजे तरीक़नि खे छॾे ॾींदा। मन अल्लाह जे प्यारे पैगंबर हिन उम्मत जी तबाही ऐं बर्बादी छाखे करार ॾिनूं जो हिन उम्मत जा माण्हू मुंहिंजे सुन्नतनि खे छॾे ॾींदा, बिदअतनि जे पोयां लॻंदा। सहाबी सवाल करे थो, अल्लाह जे रसूल, हल बाद ज़ालिक शर्र शर्रुन, छा इन ख़राबी खां पोइ को वॾी ख़राबी अचणी आहे? पाण फरमायूं, हा, अञा वॾी ख़राबी अचणी। उहा कहिड़ी? पाण फरमाइण लॻा, दुआतुन अला अबवाब जहन्नम। आख़िरी ज़माने में अहिड़ा दाई पैदा थींदा जेके ॻाल्हि दीन जी कंदा, माण्हुनि खे सॾींदा, अचो तव्हांखे दीन सम्झायूं, लेकिन उहे माण्हुनि खे जहन्नम ॾांहुं सॾींदा हूंदा। दुआतुन अला अबवाब जहन्नम, जहन्नम जे दरवाज़नि ते बीह करे माण्हुनि खे सॾींदा। पाण फायूं त असां मंझाई पियो पाण खे सॾाईंदा, यानी इस्लाम जी ॻाल्हि कंदा, लेकिन हक़ीक़त में हुनजी ॻाल्हि शिरक, बिदअत ऐं गुमराही जी हूंदी ऐं माण्हुनि खे जहन्नम ॾांहुं सॾी रहिया हूंदा। तंहिं करे हिन सोशल मीडिया जे दौर में हिकु मुस्लमान जी अञा वधीक ज़िम्मेदारी थिए थी तो तहक़ीक़ात करे हर हिक खे जेकॾहिं ॿुधे थो त हुन में सलाहियत हुजे परख जी, न त हर हिक खे न ॿुधे। हर हिक खे ॿुधे थो त सलाहियत रखे, सही थो बयानु करे या ग़लति थो बयानु करे, तांजो हू शिरक खां बची वञे, बिदअत खां बची वञे, तौहीद सुन्नत ते रहे। पर जेकॾहिं फ़र्क़ु न पियो करे सघे त उहो ज़रूरी न आहे त हर माण्हू खे ॿुधे। छो त दुनिया जे अंदरि केतिरा ई
चरब ज़बान ऐं चालाक माण्हू मौजूदु आहिनि जेके शिरक जी ॻाल्हि कंदा, बिदत जी ॻाल्हि कंदा, गुमराही जी ॻाल्हि कंदा। बज़ाहिर माण्हू सम्झंदो साफ़ ॻाल्हि करे रहियो आहे, लेकिन हक़ीक़त में गुमराही वारी ॻाल्हि हूंदी आहे। तंहिं करे सफ़र मेराज जे हवाले सां असांखे इन हक़ीक़त खां आगाह रहणु खपे त इहो बार बार हर साल मल्हाइणो कोन्हे। हा, इन सफ़र ते ईमान आणींदे अलाह जे प्यारे पैगंबर सां मुहबत करणी आहे ऐं जेके सबक़ असांखे अक़ीदे अमल जा मिलनि था उन्हनि खे अख़्तियार करिणो आहे। अलाह मूंखे तव्हां सभिनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वा ख़ुदा वाई अनिल हम्दुलिल्लाह।